सिंधी अदबी संगत के मरकजी सॾ ते मोट में सिंध जे तारीख़ी मागन कारूंजर ऐं खारसर जी कटाई डिजिटल आदमशुमारी जे कूड़न अंगन अखरन ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत टने मोहम्मद खान के ज़िले राबता सेक्रेटरी आज़म भट्टी, शाख के सेक्रेटरी एजाज अली जसानी, मियाँ मुख्तार अली निज़ामानी, आगा जान आगा, रईस रफ़ीक आस लखारी, गुल मोहम्मद सुमरो, मोहम्मद अशरफ गंजुलानी, वमल खेमचंद शर्मा, रमज़ान लिकारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में टने मोहम्मद खान प्रेस क्लब आरो एतिराजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर हुआ ऐं उहे कारूंझर जी कटाई ऐं डिजिटल आदमशुमारी नामंज़ूर जा नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते ॼाणायल अॻवाणनि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त कारूंझर जबल ऐं उन जो समूरो पहाड़ी सिलसिलो कुन फयकून खां असांजो तारीख़ी ऐं सक़ाफ़ती विरसो आहे। कारूंझर जे कुटुंब जे हर भाती जे तहफ़ुज़ लाइ असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे। हुननि चयो त असां मुतालबो था करियूं त फौरी तौर ते कारूंझर जे जाबलू सिलसिले जी कटाई बंदि करे कारूंझर जे सिलसिले जे समूरनि टकरनि खे फौरी तौर वर्ल्ड हेरिटेज में शामिल कयो वञे। हुननि वधीक चयो त सिंधी अदबी संगत डिजिटल आदमशुमारी जे कूड़नि अंगन अखरनि खे मुकमल तौर ते रद्द कंदे इहो मुतालबो करे थी त सिंध जी आदमशुमारी नए सिर कराई वञे, छाकाणि त सिंध खे हिकु मुनज़म रिथाबंदी तहत अक़लियत में तब्दील करण जी कंहिं बि साज़िश खे कामयाब थियण न ॾिबो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।